जय झूलेलाल दोस्तों। सिंधी रसोई जी तरफ़ ॾांहुं सिंधी रसोई जे सभी व्यूअर्स खे गणेश चतुर्थी जी लख लख वाधायूं। हलो त मिली करे ठाहियूं था गणपति बप्पा जे भोग प्रसाद जे लाइ टेस्टी मोदक। हिते मां 4 वॾा नारियल खयां जंहिंजी स्किन मां हटाए रखी आहे और हुन खां पोइ हिनखे हीअं थोरे मोटे मोटे पीसेस में वढे वरितो आहे। हाणे हिन मां अधु नारियल मां विझां थी ग्राइंडर जार में और हिनखे ग्राइंड करे वठंदमि। छोकी न अगरि नारियल खे ग्रेट करणु वेहींदासीं त इलाही टाइम बर्बाद थींदो आहे, त हिन जे करे मां हिनखे पीसणु प्रेफर कंदी आहियां। त इन तरीक़े सां ॾिसो हिकदमि बुरादे वांगुरु थी वेंदो आहे, एकदम फाइन पाउडर में कन्वर्ट थी वेंदो आहे। त इन तरीक़े सां तव्हां बि नारियल खे ग्राइंड करे वठिजो। हिकु साथ सॼो नारियल ग्राइंड न करिणो अथव, छोकी हिकु साथ ग्राइंड न थींदो आहे, भले जार वॾो आहे बट ग्राइंडिंग ॿिनि ॿारनि में थींदव। चइनिनि नारियल खे मां हीअं ई पीसे वरितो आहे। हाणे मां खंडु खे पीसां थी। त हिते मां हिकु कोप भरे करे खंडु खई आहे। हे मेज़रिंग कप जो मेज़रमेंट तव्हांखे ॾियांव थी। और हाणे हिन खे बि मां पीसे करे एकदमि फाइन पाउडर ठाहे वरितो आहे। इन्हीअ जे साथ ई हिते मां 600 ग्राम खोओ खयो आहे। अॼु मां जेकी रेसिपी ठाहियांव थी इहा बाज़ार वारे खोए सां ठाहियांव थी। अगरि तव्हांखे घर में खोओ कीअं ठाहियूं हिन जी रेसिपी खपेव त तव्हां कमेंट करे मूंखे ॿुधाइजो, मां तव्हांखे इंस्टेंट खोए जी रेसिपी बि प्रोवाइड कराईंदमि। हे फ्रेश खोओ आहे एकदमि, त हिनखे हथ सां हीअं बढ़िया सां मां क्रम्बल करे वठंदमि। लेकिन अगरि तव्हांजो खोओ थोरो हार्ड हुजे या फ्रिज में रखियल हुजे त हुनखे तव्हां ग्रेट करे यूज़ कजो। हाणे हिते मां हिकिड़ी हैवी बॉटम वारी कढ़ाई खई आहे। हिन में 3 चम्मच भरे करे देसी घीअ जा विझंदमि। और जेको चमचो आहे इहो वॾो आहे, नंढे साइज़ जे चमच सां असांखे घी न विझणो आहे। घी बढ़िया सां मेल्ट थी वियो आहे। हाणे सभिनि खां पहिरां असांखे नारियल खे भुञणो आहे। त हिते मां सॼो जेको नारियल जो पेस्ट हुयो न उहो गरम घी में विझी रखियो आहे। और हाणे हिनखे कंटिन्यूअसली हलाईंदे हुए मीडियम बाहि ते पचाईंदमि, घटि में घटि 5 मिंट। ध्यानु रखिजो हिते नारियल खे छॾिणो कान्हे, छोकी अगरि असां हिनखे छॾंदासीं न त हे ॻाढ़ो थी वेंदो और असांखे हिते नारियल खे ॻाढ़ो न करिणो आहे। सिर्फ़ु हिन जो एक्स्ट्रा पाणी जेको आहे उहो सुकाइणो आहे, हुन जो कचोपन दूरि करिणो आहे। अञा ॾिसी था सघो पेस्ट एकदमि पाण में चिंबड़ियल आहे। घी थोरो घटि लॻे पियो त मां 1 चमचो घी अञा विधो आहे। मतिलबु टोटल मां हिते 4 वॾा चमचा भरे करे घीअ जा विधा आहिनि। हाणे हिनखे बढ़िया सां बसि मीडियम बाहि ते भुञंदमि। त जेको पेस्ट आहे जीअं पाण में पिठी वांगुरु आहे न, हे थोरो बिखरणु लॻे एतिरो असांखे हिनखे भुञणो आहे। त हिन में 5 मिंट जो ई समय लॻंदो आहे, 5 खां 7 मिंट बसि। जीअं हे छुरियो थियणु लॻंदो असां हिन में विझंदासीं खोओ। हे ॾिसो हाणे थोरो सो छुरो थियणु लॻो आहे। त हिन टाइम ते हिते मां जेको खोओ हुयो उहो विझां थी। और खोए खे मां भुञियो कान्हे, मां जेको खोओ मां बाज़ारि मां आनियो आहे इहो आहे ई ब्राउन कलर जो। बट तव्हांखे अगरि वाइट कलर जो मिलेव थो त कोई इशू कान अथव, तव्हांखे खोए खे अलॻि सां न भुञणो अथव। हाणे नारियल जे गॾो गॾु ई असां खोए खे बि भुञंदासीं, जंहिंसां की हिन जो बि कचोपन ख़तमु थी वेंदो। और खोए खे जीअं जीअं भुञंदा वेंदासीं न त हे जेको अञा मिक्सचर एकदमि ड्राई थो लॻे न, हे थोरो आलो थींदो वेंदो, खोओ लूज़ थींदो वेंदो। बसि ध्यानु रखिणो अथव, छॾिणो कान अथव, हिनखे कंटिन्यूअसली हलाईंदे हुए भुञणो अथव और गैस जी बाहि मीडियम रखणी अथव। इन टाइम ते हिते मां 2 वॾा चमचा भरे करे केसर वारो खीरु विधो आहे। 2 पिंच भरे करे केसर खे 2 चम्मच कोसे खीर में मां पिसाए रखियो हुयो 15-20 मिंट। त केसर पंहिंजो कलर छॾे रखे। हाणे हिनखे बि मां हिते विझी रखियो आहे। हिन जे साथ ई हिते बढ़िया कलर जे लाइ थोरो सो येलो कलर मां विझां थी। इन खे बि 2 चम्मच पाणीअ में मां डिज़ोल्व करे करे पोइ थी विझां। हे टोटली ऑप्शनल अथव, तव्हां चाहियो त सिर्फ़ु केसर बि विझी था सघो, हुन में कोई दिक़त कान अथव। हाणे बसि असांखे हिनखे मीडियम बाहि ते भुञणो आहे। हिनखे असां 5-7 मिंट भुञंदासीं। हे ॾिसो हाणे ॾिसो त मिक्सचर आलो थो लॻे न अटे वांगुरु। त बसि तव्हांखे बि माए खे हिते एतिरो ई भुञणो अथव कि हे अटे वांगुरु आलो थी वञे। हिन खां पोइ हिन में असां विझंदासीं पीसियल खंडु। अगरि तव्हांखे पीसियल खंडु न विझणी अथव त तव्हां हिते दाणनि वारी खंडु बि विझी था सघो, कोई दिक़त कान अथव। बट दाणा घुलण में थोरो टाइम वठंदव, इन जे करे मां खंडु खे पीसे करे यूज़ थी कयां। और गैस जी बाहि मीडियम ई आहे, हुनखे मां तेज़ न कयो आहे। इन जे साथ ई हिते थोरा सन्हा सन्हा वढियल बादाम, पिस्ता और काजू मां विझी रखिया आहिनि। ऐं सभिनि शइ खे बढ़िया सां भुञंदमि। हाणे हीअ जेकी असां हिते खंडु विधी आहे न, हीअ पंहिंजो पाणी छॾंदव। त हिन पाणीअ खे असांखे सुकाइणो आहे, छोकी अगरि पाणी न सुकाईंदासीं त असांजा मोदक बाइंड न थींदा। थोरी सी खंडु बची हुई उहा बि मां विझी रखी। साथ में 1 नंढो चम्मच नंढी इलायची जो पाउडर विधो आहे। बसि हाणे गैस जी बाहि मीडियम ई आहे, मीडियम बाहि ते हिनखे कंटिन्यूअसली हलाईंदे हुए पचाईंदमि जेसि ताईं हे मिक्सचर हिकु साथ बाइंड न थी वञे। इन स्टेज ताईं असांखे हिनखे पचाइणो आहे कि हे सॼो मिक्सचर हिक सां ई इकठो थी वञे। त हिते असांखे ॿिया 10 खां 15 मिंट लॻी वेंदा।
बट दोस्तों लास्ट में जेको टेस्ट ईंदो आहे न अल्टीमेट ईंदो आहे। इलाही सुठा मोदक ठाहींदा अथव, त तव्हां हिकु बार बप्पा जे प्रसाद जे लाइ हे मोदक ट्राई ज़रूरु कजो, तव्हांखे ॾाढा वणंदव। हाणे टोटल 15 मिंट थी विया आहिनि मिक्सचर खे भुञंदे हुए। हिन मां थोरो सो मिक्स मां कढियो आहे, हिनखे थोरो थधो थियणु ॾींदमि। पोइ हथ में न हिन जो लॾूं ठाहे ॾिसंदमि। अगरि लॾूं बधिजी थो वञे और असांजे हथ में मिक्सचर चिपके कान थो, त हिन जो मतिलबु आहे कि असांजो बैटर तयारु आहे एकदमि मोदक ठाहिण लाइ। हे ॾिसो लड्डू बढ़िया सां बधिजी वियो, मुंहिंजे हथ में बिल्कुलु बि न चिपकियो, जॾहिं कि मां पंहिंजे हथ में कोई घी वग़ैरह न लॻायो आहे। त बसि हाणे गैस जी बाहि खे मां बंदि करे रखियो आहे। हिनखे कढंदमि हिकिड़े प्लेट में और कंप्लीटली थधो थियणु ॾींदमि। ॿी पहचान अथव, जंहिंमहिल मिक्स तयारु थी वेंदो न, त तव्हांखे मिक्स घुमाइण में टाइट लॻंदो, मतिलबु तव्हांखे लॻंदो कि तव्हां इलाही प्रेशर सां घुमायो था। उन स्टेज ताईं तव्हांखे हिनखे भुञणो अथव। जंहिंमहिल तव्हांखे हथ में प्रेशर लॻे, तव्हां सम्झी वञिजो कि मिक्सचर तयारु आहे, पोइ तव्हां हिनखे चेक कजो। हाणे हिनखे मां प्लेट में ईअं फैलाए रखियो हुयो, 10 मिंट छॾे रखियो पंखे जे हेठि। मिक्सचर बढ़िया सां थधो थी वियो आहे। मोदक जे मोल्ड खे मां देसी घी सां ग्रीस करे वरितो आहे। हाणे बढ़िया सां ॿिन्हिनि साइड में हे जेको मिक्स आहे इहो भरदमि और मोदक खे शेप ॾींदमि। मोदक खे शेप ॾियणु ॾाढी आसान अथव। हे मोदक मेकर तव्हांखे ईज़िली ऑनलाइन या ऑफलाइन मिली वेंदो, वधीक महांगो बि न ईंदो अथव, 50-60 रुपए जो ई मिलंदो अथव। और हिन सां मोदक काफ़ी फटाफट और ईज़िली ठही वेंदा अथव। त तव्हां मां बि जेके सिंधी पंहिंजे घर ते बप्पा खे आंदा आहिनि और हुनजे प्रसाद जे लाइ मोदक ठाहींदा आहिनि, उहे हिकु बार हीअ रेसिपी ज़रूरु ट्राई कजो। मुंहिंजी गारंटी अथव कि तव्हांखे हे मोदक ॾाढा वणंदव, एकदमि अलॻि टेस्ट ईंदव और खाइण में बि न इलाही बढ़िया लॻंदव। त इन तरीक़े सां मां हिते सॼा मोदक ठाहे वठंदमि। एतिरे 600 ग्राम खोए सां असांजा 25 खां 27 मोदक ठही करे तयारु थी वेंदव। मोदक ठही विया आहिनि। कुझु देरि लाइ हिनखे फ्रिज में रखी रखंदमि ताकी हे थोरा सेट थी वञनि। हुन खां पोइ हे सर्विंग लाइ एकदमि रेडी अथव। त टेस्टी डिलीशियस गणपति बप्पा जो मुंहिंजो प्रसाद त ठही करे तयारु अथव। हाणे तव्हां पंहिंजे घर में इहो प्रसाद ठाहियो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांजे घर में सभिनीनि खे इहो प्रसाद कीअं लॻो। त हलो मिलूं था अगली रेसिपी सां। तेसिताईं जय झूलेलाल।